ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़ ऐं हाणे बदीनुमा आहे ख़बर राजा शागिर्द तंज़ीम निशात जमात लवारी शरीफ़ जो सालियानो जनरल काउंसिल जो इजलास निशात होम्स हैदराबाद में थी गुज़रियो। इजलास में निशात जे 400 खां मथे मेंबरनि शिरकत कई। इजलास में चेयरमैन सुप्रीम कमेटी निशात अमीर मकबूल अहमद टालपुर, सेक्रेटरी सुप्रीम कमेटी अशरफुद्दीन जुनेजो, मेंबर सुप्रीम कमेटी दीन मोहम्मद कीरियो ऐं निगरान निशात मुमताज़ मेमन पिणु मौजूद हुआ। इजलास में निशात जे पुराणे मरकज़ी या बाडी खे टोड़े नई बाडी जो ऐलान कयो वियो, जंहिंमें सदर इरफान डाहिरी, नायब सदर मोहम्मद सलीम साहिल जुनेजो, जनरल सेक्रेटरी सुहेल अहमद जुनेजो, ज्वाइंट सेक्रेटरी अजमल खान फुरड़ो, फाइनेंस सेक्रेटरी बशीरुद्दीन जुनेजो ऐं प्रेस सेक्रेटरी मोहम्मद यासीन टालपुर खे मुक़ररु कयो वियो। इजलास में निशात तंज़ीम जो आला तरीन कारकुन जो एवॉर्ड अब्दुल कयूम टालपुर खे ॾिनो वियो, जॾहिं त ज़िले शहीद बेनज़ीर आबाद खे बहितरीन ज़िलो यूनिट, जरार डाहिरी खे बहितरीन यूनिट जे एवॉर्ड सां नवाज़ियो वियो। अमजद मसना खे बेस्ट ज़िले उहिदेदार, असलम टालपुर खे बेस्ट यूनिट उहिदेदार, मोहम्मद उस्मान जुनेजो खे बेस्ट प्रेस सेक्रेटरी ऐं अब्दुल फारूक जुनेजो खे बेस्ट मेंबर जो एवॉर्ड ॾिनो वियो।